जॾहिं उते बीह करे जॾहिं पक्की वारे चागनि सां ऐं मुखातिब थिया, उन खां पहिरियां मां साईं लतीफ़ सरकार जो शेर पढ़णु चाहियां थो। साईं लतीफ़ सरकार शायदि पक्की चई चांगनि जे लाइ चयो हीउ शेर कि सूरे मरी सोभ खे, सूरे मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, सूरे मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, खण भाला वेड़ भाकुरे, खण भाला वेड़ भाकुरे, आॾे ढाल मढार, मथा तेग तरार, मार तो मतारो थी। निहायती क़ाबिल एहतराम मीर महफ़िल असांजो सरपरस्त आला जस्टिस खान परवेज़ चांग साहब,